सिंधु भूमि सूफ़ी संतनि दरवेशनि फ़क़ीरनि ऐं अलाह लोकनि जी भूमि रही आहे। सिंध जो इतिहास सभ खां पुराणो इतिहास आहे। वेदनि जी रचना सिंधु में थी आहे। रामायण ऐं महाभारत में बि सिंधु जो ज़िक्र अचे थो। मोहन जो दड़ो खे 5000 साल थिया आहिनि, पर इन खां घणो अॻु सिंध इंसानियत जो आधार रही आहे। अहिड़ी सबाजी सिंध में हिकु पैगंबर ईश्वर जो उपासक पैदा थियो, जंहिंखे असीं गोदरी वारो घनश्याम बाबा हरदास राम चऊं था। मानव शरीर में जन्म वठण सबबि हरिअ जो दास यानी हरदास नालो रखियो वियो। हूअं त पाण ईश्वर जो रूप हुआ, जे लोकनि जे कल्याण ख़ातिर ग़रीबनि मिसकीननि निराधारनि लाइ हिन जगत में आया। सिंध में जन्म वठी करम भूमि हिननि जलगांव महाराष्ट्र खे बणायो। अहिड़नि महान हस्तियुनि पंहिंजे कुझु प्यारनि खे कुझु ख़त लिखिया आहिनि। इन्हनि ख़तनि मां त अनहंदी आवाज़ ईंदी आहे। हीअ ख़त न पर आयतूं आहिनि, जिन प्यारनि खे साईं ख़त लिखिया से प्यारा पिणु पूॼण लाइक़ु आहिनि। इन्हनि जी पणी पिणु प्यारी आहे। उन्हनि जी चरण रज मस्तक लॻाइण लाइक़ु आहे। अहिड़े सतगुरु जे प्यारनि मां साईं वलीराम पिणु इन ई जोत जो हिकु तिजलो आहिनि, जिन साईंअ जे ख़तनि खे पंहिंजे साह सां सांडे रखियो आहे ऐं नित नियम उन्हनि जी पूॼा कंदा हुआ। बाबा खे अरदास कंदा हुआ त मालिक सभिनी ते दया कर। हीअ ॿी चिठी बाबा श्री हूंदराज जग्गूमल डुंडेचा वारनि खे लिखी। हिन चिठी में बाबा लिखनि था, हरिओम नाम राम अमरलाल कंवरलाल, ज्योति स्वरूप हर हर वंदना, धन तेरे माता, हर हर वंदना धन तेरो पिता, हर हर वंदना धन तेरो दाता, हर हर वंदना वाह वाह वंदना, नाम नमस्कार न्याज जय जयकार, प्रेम प्यार प्रभु परमेश्वर, आसरो ईश्वर भगवान भगत साहिब, अमर जो आधार बेड़ा पार, हरिओम। बाबा ख़त जी शुरूआत ईश्वर जे नाले सां करनि था, हरिओम, ऐं पंहिंजे सतगुरनि जी महिमा नाम राम अमरलाल कंवरलाल, ज्योति स्वरूप हर हर वंदना माना उन्हनि खे नमस्कार आहे। धन तेरे माता, पंहिंजे माता पिता जी वंदना करो, पंहिंजे गुरुअ जी वंदना करो, वाह वाह वंदना, नाम नमस्कार न्याज जय जयकार, प्रेम प्यार प्रभु परमेश्वर। ये प ते 4 अखर यादि रखो। प्रेम प्यार प्रभु परमेश्वर, सिर्फ़ इहे ई सच आहिनि। आसरो ईश्वर भगवान, आसरो सिर्फ़ु असांखे ईश्वर में भगवान में ऐं गुरुअ में, जीअं बाबा हिते लिखनि था, भगत साहिब अमर जो आधार, पंहिंजे गुरुअ जो आधार ऐं बेड़ा पार, हरिओम।